नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त कंडियारों में खबर ॾींदालो कंडियारों परसा बकरी दरगाह आलिया सैयद हाजी नसीरुद्दीन शाह राशिदी में सरवर कायनात तो जहां हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद ऐं उर्स मुबारक अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो, जंहिंमें सिंध जे मशहूर नात ख़्वानन ऐं सिंध जे मशहूर मुफ्ती उबैदुल्ला डायरी नक्शबंदी ऐं मुफ्ती फैज़ मोहम्मद सिकंदरी, कारी मोहम्मद हसन सहतो, सैयद मुज़म्मिल अली शाह बुखारी, कारी कलंदरी जिन खिताब कयो। प्रोग्राम सिंध जे गादी नशीनन ऐं हज़ारी आशिक रसूल मुरीदन खादिमीन शिरकत कई। आखिर में दुआए खैर दरगाह आलिया चादर पोशी करे दुआए खैर सैयद सलाउद्दीन शाह राशिदी, सैयद शुजाउद्दीन शाह राशिदी ऐं उर्फ जानी साईं जिन दुआ घुरी तमाम ईंदड़ आशिकाने रसूल ऐं मुरीदन खादिमीन जे हक़ में दुआऊं पिण घुरियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।